नाज़रीन, मेहर भरिसां चांडिया बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ तकरार तां उमे रुबाब चांडियो जो नौजवान सौट क़तल थी वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहर मां बहरान टीवी जो रिपोर्टर रियाज़ चांडियो। जी रियाज़, वधीक अपडेट कजो। हाँ, मेहर भरिसां ॻोठ ड्रिब कोड़ो चांडियो में चांडिया बिरादरी जे ॿिनि धुरनि में हलंदड़ वॾे अरसे खां जेको तकरार हुयो, उन में अॼु सुबुह सां हिकु धुर जा माण्हू जेके आहिनि पंहिंजी ॿनी ते ट्रैक्टर हलाए रहिया हुया त जहिड़ो थी पियो ऐं फायरिंग जे नतीजे में उमे रुबाब चांडियो जो जेको सौट आहे रियाज़ चांडियो उहो क़तलु थी वियो आहे। जॾहिं त वाक़े खां पोइ पुलिस वाक़े वारे हंधि पहुती ऐं उन खां पोइ वारस जेके आहिनि मक़तूल जो लाश खणाए तल्क अस्पताल मेहर गिम्स आया, जिते पोस्टमार्टम कयो वियो लाश जो ऐं लाश वारसनि हवाले कयो वियो। ऐं उन दौरान हज़ारे माण्हू तल्क अस्पताल मेहर गिम्स में उते गॾु थी विया आहिनि। जॾहिं त इहो पिणु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तक़रीबन 2018 में मेहर में 3 मर्डर थिया हुया, जंहिंमें उमे रुबाब चांडियो जो ॾाॾो चाचो ऐं उनजे वालिद खे क़तलु कयो वियो हुयो। ऐं उन क़तल वारे वाक़े खां पोइ तक़रीबन 8 सालनि ताईं उहो क़तल जो केस हलंदो रहियो ऐं उन में जवाबदारनि खे बाइज़त बरी कयो वियो। समूरनि जवाबदारनि खे उन्हनि जवाबदारनि में मुर्तज़ा चांडियो ऐं ॿिया बि शामिल हुया। जॾहिं त उमे रुबाब चांडियो पंहिंजे सोशल मीडिया वारे पेज तां जेको इहा स्टेटमेंट ॾिनी आहे त संदसि सौट रियाज़ चांडियो जे क़तल करण में मुर्तज़ा चांडियो ऐं ॿिया मुलवस आहिनि। जॾहिं त इहो पिणु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तक़रीबन 4 महीना पहिरियों अदालती फ़ैसिले मूजिबि उमे रुबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़तल केस में जेको मुलवस जवाबदार मुर्तज़ा चांडियो ऐं ॿिया जवाबदार आया उन्हनि खे अदालत बरी करे छॾियो हो। ऐं उन खां पोइ धुरनि में छिक ताण तेज़ थी वई हुई, जॾहिं त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते फायरिंग जा पिणु जेके इतला मिलंदा रहिया हुया ऐं फायरिंग थींदी रही। जॾहिं त इहो पिणु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं त सोलंगी बिरादरी जा कुझु माण्हू आहिनि उन्हनि जे हवाले सां बि ॿुधायो वञे थो त उन्हनि जी बि हाणे हिन केस में इन्वॉल्वमेंट थी वई आहे। ऐं वधीक वारसनि मौक़ुफ़ नाहे ॾिनो ऐं न वरी को उमे रुबाब सवाइ सोशल मीडिया ते अचण खां पोइ पंहिंजो वाज़े तौर ते मौक़ुफ़ ज़ाहिर कयो आहे। जीअं उमे रुबाब स्टेटमेंट पंहिंजो ॾींदी या वरी FIR या जेका बि अॻु भराई केस जे हवाले सां थींदी त असां पंहिंजे मेहरान टी जे नाज़रीन खे अपडेट कंदासीं। ऐं हिन वक़्त ताईं केस जो को बि हिन वाक़े जो को बि केस दाख़िल नाहे थियो, जॾहिं त को बि जवाबदार गिरफ़्तार नाहे थियो ऐं धुरनि में छिक ताण तेज़ थी वई आहे। धुरनि जा ॻोठ जेके आहिनि हिकिड़ो सूमर ते ॻोठ आहे जंहिंमें मुर्तज़ा चांडियो वारा रहनि था पिया ऐं ॿिया जेके आहिनि। ऐं जॾहिं त ॿियो ॻोठ आहे उमे रुबाब चांडियो जो ड्रिब कोड़ो चांडियो, उहे ॻोठ आम्हूं साम्हूं आहिनि, तंहिंजे करे वक़्फ़े सां उते फायरिंग पिणु थिए थी पई। ऐं फरदाबाद हीअ पुलिस जी हद आहे ऐं पुलिस पिकटूं उते क़ाइमु कयूं वियूं आहिनि, पर उन खां अलावा इलाइक़ो सॼो जेको आहे सो नोगो एरिया बणिजी वियो आहे। जी रियाज़, महिरबानी।